नाज़रीन, गंबड़ तालका बार जे चूंडनि जा नतीजा जारी कया विया आहिनि, जिनमें एडवोकेट फिदा हुसैन ॼामणो तालका बार गंबड़ जो सदर चूंडिजी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि बादशाह बंड जी। बादशाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गंबड़ तालका बार जी चूंडनि जो जेको नतीजो आहे उहो पधिरो थी वियो आहे। मां मूंखे ॿुधाईंदो हलां त तमामु वॾे सख़्तु मुक़ाबले खां पोइ गंबड़ बार जी चूंडनि में सरदार फिदा हुसैन ॼामणो जेको आहे उन 178 वोट खणी सदारती सीट ते कामयाबी माणे वरिती आहे, जॾहिं त साम्हूं बीठल हुनजो मुख़ालिफ़ उम्मीदवार सैयद जाबिर शाह 83 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो, जॾहिं त अब्दुर्रहीम ॼामणो रुगो 5 वोट ई हासिल करे सघियो। मां मूंखे ॿुधाईंदो हलां त गंबड़ जी चूंडनि में जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते मीर मुनवर शेख 150 वोट खणी पहिरें नंबर ते रहियो ऐं अल्ताफ़ नारे जो जेको हुनजो मुख़ालिफ़ उम्मीदवार आहे उन 103 वोट खणी हाराए वियो ऐं ॿिए नंबर ते रहियो, जॾहिं त इनाम लाड़क 11 वोट हासिल कया। मां ॿुधाईंदो हलां नाइब सदर जे उहिदे ते वाजिद अब्बासी 132 वोट खणी कामयाबी हासिल कई। मुख़ालिफ़ उम्मीदवार लियाकत जोतई आहे, उन 99 वोट खणी ॿिए नंबर ते, जॾहिं त औरत उम्मीदवार हलीमा चना जेका बि नाइब सदर जे उहिदे ते हुई उन सिर्फ़ु 31 वोट हासिल कया। ऐं चूंडनि जो नतीजो जेको आहे मूजिबि प्रोग्रेसिव पैनल जा समूरा उम्मीदवार जेके आहिनि उहे कामयाब थी विया। कामयाबी हासिल करण ते प्रोग्रेसिव पैनल जे हामियुनि जूं खटण जी ख़ुशीअ में झुमरियूं हयूं वयूं। गंबड़ बार में ख़ुशी जो माहौल जेको आहे सो वकीलनि पारां मल्हायो वियो। मां ॿुधाईंदो त गंबड़ बार में प्रोग्रेसिव पैनल जी कामयाबी ते वकील बिरादरी जो शुक्र गुज़ारी कई। जेको सदर जे उहिदे ते खटियल आहे सरदार फिदा हुसैन ॼामणो, उन्हनि वकील बिरादरी जो शुक्रगुज़ारी कई ऐं उन्हनि जो एहसानमंद जी ॿुधायो त मां हुनजो एहसानमंद आहियां। मां हुन वधीक ॿुधायो त वकील मुंहिंजा भाइर आहिनि ऐं मेरिट जे बुनियाद ते कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त जेको आहे सो गंबड़ बार में हींअर झुमरिन ऐं ख़ुशी जो माहौल छायल आहे। जी बादशाह, महिरबानी अवां जी।